अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद सल्लल्लाहु अला हबीबिही सैयदना मुहम्मद व आलिहि वसल्लम। जैसी साह पसा तेसी नीह निभाइबो, जाने पो अल्लाह केर हूंदो कंहिंसां भला। इंशाअल्लाह ताला हर साल वांगुरु हिन साल भी सन 2022 में 13 रजब जशन मौलूद काबा आमद मौलाए कायनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशी में मल्हायो वेंदो, जंहिंमें 2 करोड़ दुरूद पाक नबियुनि जे सरदार यतीमनि जे यार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयो वेंदो, जंहिंजो सवाब हज़रत आदम अलैहिस्सलाम को वठी इमाम ज़माना मौला महदी अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमिनात के पेश कयो वेंदो। सॼी दुनिया मां जेको भी मुसलमान भाउ या असांजी भेण हिन सवाब में शामिल थियणु चाहे, अॼु खां वठी दुरूद पाक पढ़णु शुरू करे जेतिरो भी दुरूद पाक पढ़े तादाद ॾिनल नंबर ते SMS करे, जीअं तव्हां असां सभिनी जो पढ़ियल दुरूद पाक 13 रजब ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयूं। नंबर आहे 0300318958। इंशाअल्लाह ताला 13 रजब जशन मौला सुबुह जो दुरूद पाक जे विर्द सां शुरू थींदो ऐं 3 बजे मुंहिंजो ख़िताब ऐं दुआ थींदी ऐं हिन प्रोग्राम में सिंध जा मारूफ़ नात ख़्वान ऐं सुगड़ नज़राना ऐं अक़ीदत पेश कंदा। एड्रेस वडेरो मीर मोहम्मद नूनारी नज़द RTC पुलिस ट्रेनिंग सेंटर खैरपुर। तव्हांजो ख़ादिम फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवेसी कादरी, सदर जमात सलवात कमेटी सूबा सिंध।